के वरी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जॾहिं शादी कंदा आहिनि, ॿार बच्चा थींदा आहिनि, पोइ पंहिंजी घरवारी खे वालदेन खां वधीक सम्झंदा आहिनि। जब पंहिंजे घरवारी ॾे तवजो हुनजो घणो हूंदो आहे ऐं वालदेन ॾे घटि थी वेंदो आहे। त ईअं ई हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर सहाबी पाण फरमाइनि था त मदीने वारे साईं दरबार में हिकु शख़्स हूंदो, उन नालो हो अलकमा। उहो रहंदो हो, एतिरो सखी दिलि हुयो जो हुन ॾींहुं राति सखावत हलंदी हुई। उहो हथ जो खुलियल हूंदो ऐं जॾहिं उहो सखावत कंदो हो न त हुन ख़बर न पवंदी हे दीनार केतिरा ॻोरा आहिनि, ॻोरनि में केतिरा ॻोरा आहिनि, उहो खणी खणी ॾींदो वञी। एतिरो सखी दिलि हो ऐं उन 5 वक़्त निमाज़ जो पाबंद हो, ज़िक्र अस्कार जो पाबंद हो। पर उहो शख़्स जॾहिं पाण बीमार थी वियो त हुनजी घरवारी मदीने से दरबार में हाज़िर ख़िदमत थी ऐं हुज़ूर दरबार में अर्ज़ कई, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या रसूलल्लाह मुंहिंजो घरवारो बीमार थी पियो आहे, पर या रसूलल्लाह उनजी बीमारी तमामु वधंदी थी वञे, छुटण जे बजाए रांदो वधंदी थी वञे। या रसूलल्लाह मां चयमि त मां मदीने वारे दरबार में आगाह करे अचां। त मदीने वारा साईं पाण मौला अली खे, हज़रत बिलाल हबशी खे, हज़रत सलमान खे, हज़रत ॿियो सहाबी मूंखे नालो ज़हन नथो अचे, पाण उन्हनि खे, हज़रत अम्मार खे, पाण इन चइनिनि सहाबियुनि खे मोकिले करे पाण फरमाए वञो हुनजे हाल अहवाल वठी अचो, हुन सां तबियत पुछी अचो, हुनखे मालूम करे अचो। जॾहिं सहाबी हज़रत अलकमा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर पहुता, हुनखां हाल अहवाल कयूं, पर पाण सम्झी विया त हिन जी तबियत एतिरी अलील आहे जो हाणे हे शख़्स बची न सघंदो, हिन जो हाणे मौत क़रीब आहे। त पाण साहिबिन छा कयो, मौला अली हुनखे कलमो पढ़ायो। पाण फरमाए तूं कलमो पढ़। साहिबिन इलाज कया, हुनखे कलमे पढ़ाइण जी कोशिशि कई, पर हुनजी ज़ुबान ते कलमो जारी न पियो थिए। त मौला अली पाण सम्झी विया, साहिबी सम्झी विया त हिन कलमो नथो पढ़े, का ॻाल्हि आहे जो हिन ज़ुबान ते एॾो सखी दिलि इंसान, हेॾो 5 वक़्त निमाज़ जो पाबंद, ज़िक्र अस्कार जो पाबंद शख़्स, उन ज़ुबान ते कलमो जारी नथो थिए, छा वजह आहे, का ॻाल्हि आहे? हुननि छा कयो, हज़रत बिलाल हबशी खे चयो वञ मदीने से दरबार में वञ ऐं हुज़ूर खे आगाह कर, या रसूलल्लाह असां हिनखे कलमो था पढ़ायूं पर हिन ज़ुबान ते कलमो जारी नथो थिए, या रसूलल्लाह छा कजे? जॾहिं हज़रत बिलाल हबशी मदीने वारे दरबार में हाज़िर ख़िदमत थियो, सॼो हाल अहवाल ॾिनई, त मदीने वारा साईं पाण फरमायोसीं, बिलाल छा हुनजा वालदेन ज़िंदा आहिनि, हिन पीउ मां हुनजा ज़िंदा आहिनि? त बिलाल हबशी जो, या रसूलल्लाह हुनजो पीउ इंतकाल करे वियो आहे, पर हा हुनजी माउ ज़िंदा आहे, पर ज़ईफ़ उमिरि थी वई आहे। त मदीने वारा साईं पाण फरमायो वञ उनजी माउ खे चओ वञी मुंहिंजा सलाम ॾियो, छा त ज़ईफ़ औरत ख़ुशि नसीब आहे। मदीने वारा साईं हुन ॾे सलाम मोकिलिया, पाण फरमाए वञ उन कुराड़ी औरत खे मुंहिंजा सलाम ॾे ऐं चवेसि अगरि उहा अची सघे थी पाण त मुंहिंजे दरबार में अचे, हा अगरि उहा एतिरी ज़ईफ़ आहे जो नथी अची सघे त हुनखे इहो चओ त रसूलुल्लाह तुंहिंजे दरबार में ईंदो, अल्लाह जो रसूल तुंहिंजे घर में ईंदो। जॾहिं बिलाल हबशी रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण उन ज़ईफ़ औरत जे घर पहुता ऐं उन मदीने वारे साईं सलाम ॾिना ऐं मदीने वारे साईं जो पैगाम ॾिनो, त हुन औरत एतिरी ख़ुशी में उछलण लॻी, ऐं ख़ुशी में अची वई। हुन चयो मां सदके वारी, ॾिसो अॻे कुराड़ी औरतूं कंदियूं हुयूं, ऐं मां हिन सदके वञा, इहो शाह साहबा जो तरीक़ो आहे, इहा मोहबत हुई, इहो प्यार हुयो।
हिन माशरे में हिन दौर में इहा शइ वॾनि में बि नज़र नथी अचे। हुन चयो मां त सदके वञा, मदीने वारा साईं मूंॾे पैगाम मोकिलियो आहे, सलाम मोकिलिया, मां नाचीज़ ॾे। हुन चयो त मां मदीने से दरबार में ईंदुमि, मुंहिंजी तबियत अलील आहे, पर हा मदीने वारा साईं पैगाम आयो त मां हुज़ूर दरबार में ज़रूरु वेंदुमि। साहबी चयो त उहा लठ ते लुॾंदी लुॾंदी हुज़ूर दरबार में अची पहुती ऐं मदीने से दरबार में पहुती त मदीने वारा साईं उन खां हाल वाल वरितो। पाण फरमायो त ए अम्मा ॿुधाए छा हे तूं हिन ऐं पुट सां नाराज़ आहे या राज़ी आहे? ऐं मदीने वारा साईं पाण फरमायो मूंखे सच सच ॿुधाइजांइ, अगरि तूं कूड़ ॻाल्हाईंदी त मूंखे बज़रिया वही अल्लाह ताला वही नाज़िल फरमाए करे मूंखे आगाह करे छॾी, पर मूंखे सच सच ॿुधाइजांइ छा मजरो आहे, हिन ज़ुबान ते कलमो छो नथो जारी थिए, छा वजह आहे? त हुन ज़ईफ़ औरत चयो या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, हे मां पंहिंजो पुट अलकमा सां नाराज़ आहियां। या रसूल अल्लाह, मां हुन सां नाराज़ आहियां, मां हुन सां नथी ॻाल्हायां, हो पंहिंजी घरवारी जो ख़्यालु तमामु ज़्यादा थो करे। या रसूल अल्लाह, हुन तवजो मूंॾे आहे ई न, इन करे या रसूल अल्लाह मां हुन सां नाराज़ आहियां। मदीने वारा साईं उन ज़ईफ़ औरत खे चयो, हे अम्मा तूं हिन सां राज़ी थी, हिनखे माफ़ कर, हाणे हिन जो वक़्तु आख़िर अची वियो आहे, अन क़रीब हिनखे मौत वाक़िअ थियण वारो आहे, हिनखे माफ़ कर। त हुन औरत चयो त या रसूल अल्लाह, हिन मूंखे घणी तकलीफ़ ॾिनी आहे, हिन मूंखे घणो ॾुखायो आहे, या रसूल अल्लाह हिन उमिरि में बि मूंखे हिन सुख न ॾिनो आहे, या रसूल अल्लाह मां हिनखे माफ़ न कंदुसि। अल्लाहु अकबर। मदीने वारे साईं हज़रत बिलाल हबशी खे चयो, वञ झंगल मां काठियूं खणी आ ऐं हिते मजमो लॻाए काठियुनि जो। ऐं मदीने वारा साईं पाण फरमाए काठियूं जमा करे बाहि ॾियो, पोइ ऐं अलकमा खे खणी करे उन जिस्म खे हिन बाहि में साड़ियो। जॾहिं हुन औरत इहो ॿुधो त मां हूंदी आहे। उन चयो या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा आका मदीने जा ताजदार, या रसूल मुंहिंजे पुट खे, मुंहिंजे जिगर गोशे खे बाहि में साड़े वेंदो, उन हिन बाहि में उन जिस्म सड़ंदो। त मदीने वारा साईं फरमाए जेको वालदेन जो नाफ़रमान आहे उनखे हिन बाहि में साड़ींदासीं। त हुन औरत चयो या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या रसूल हिनखे बाहि में न साड़ियो, या रसूल हिनखे बाहि में न साड़ियो। हुन औरत ज़ात चयो या रसूल हिन मुंहिंजे पुट खे बाहि में न साड़ियो। मदीने वारा साईं पाण फरमायो, हीअ बाहि त जहन्नम जी बाहि खां घटि आहे, तुंहिंजो फिट नाफ़रमान आहे, हिनखे जहन्नम जी बाहि त हिन बाहि खां बि वधीक ख़तरनाक आहे। त हुन कुराड़ी औरत चयो या रसूल मां बसि पंहिंजे पुट खे माफ़ करे छॾियो, हिन जेका बि तकलीफ़ ॾिनई, जेको बि रंजाई, मूंखे ॾुख पहुचाई, मूंखे दर्द ॾिनई, तकलीफ़ ॾिनई, या रसूल मां अल्लाह ताला ज़ात के गवाह थी कयां, या रसूल मां तव्हांजी ज़ात के गवाह थी कयां, जेके बि हिते साहबी वेठा आहिनि, या रसूल मां हुनखे गवाह बणाए करे थी चवां त मां पंहिंजे पुट खे माफ़ करे छॾियो। अहिड़ी दिलि कंहिंजी हूंदी, अहिड़ो दिलेर केरु हूंदो? त मदीने वारे साईं पाण बिलाल हबशी खे चयो, बिलाल वञ ॾिस वाकई अलकमा जी ज़बान ते कलमा जारी थी वियो आहे की न, हिन वरी ज़ाहिरी हिन माफ़ कयो आहे। जॾहिं बिलाल हबशी पाण अञा अलकमा जे घर जे दरवाज़े ते पहुता त पाण ॿुधऊं त अलकमा जी ज़बान ते कलमो जारी थी वियो, हुन जी ज़बान ते कलमा शहादत जारी थी वियो आहे। इन हालत में हू गुज़ारे वियो। त मदीने वारे साईं खे पैगाम ॾिनो वियो, या रसूल अल्लाह, या रसूल हुन ज़बान ते कलमा जा शहादत जारी थी वियो, इन खां बाद में या रसूल हिन जो रूह कब्ज़ थी वियो आहे। त मदीने वारा साईं पाण हुन ॾे खणी पाण तशरीफ़ खणी आया ऐं तदफ़ीन जो हुकुम ॾिनो, गुस्ल जो हुकुम ॾिनो।
जॾहिं हर शइ थी वई, मदीने वारा साईं कबर जे मथां बीह करे पाण फरमायूं ऐं मुहाजिरीन अंसार जा गिरोह, हाणे हुज़ूर हुते खिताब था कनि, पाण फरमाए ए मुहाजिरीन अंसार जा गिरोह, जेको पंहिंजे वालिदैन जो नाफ़रमान आहे, उन शख़्स जे मथां अल्लाह ताला जी लानत आहे। इहे ख़ुदि मदीने वारे साईं जा लफ़्ज़ आहिनि, अल्लाह जे महबूब जा लफ़्ज़ आहिनि। पाण फरमाए कबर जे मथां बीह करे पाण फरमाए जेको वालिदैन जो नाफ़रमान आहे, उन मथां अल्लाह ताला जी लानत आहे। ज्यादा वालिदैन का आम हस्ती न आहे, वालिदैन जी दुआ अर्श इलाही ते पहुचंदी आहे। अगरि को पुटु अहिड़ो आहे जेको नाफ़रमान बि आहे, को अहिड़ो पुटु आहे जेको न कमाए न करे, अमर जीजा उन जे लाइ बि दुआ घुरंदी आहे। वालिदैन जी दिलि उन लाइ बि नरम हूंदी आहे, बज़ाहिर उन लाइ गुस्से कार हूंदा आहिनि, बज़ाहिर उन सां नाराज़ हूंदा आहिनि, पर अंदर में उन जे लाइ बि दुआ निकिरंदी आहे। वालिदैन एॾी वॾी हस्ती आहे।